सूबाई वज़ीर ज़राअत ऐं फोकल पर्सन लेफ्ट बैंक सरदार मोहम्मद खान महर जी सदारत हेठि डीसी ऑफिस मीरपुर माथेलो में बोर्ड वारी सूरतहाल जे पेश नज़र ऑफिसरनि सां आला सतही गॾिजाणी मुनक़िद। गॾिजाणी में चेयरमैन ज़िले काउंसिल बंगुल खान महर, डीसी मंजूर अहमद कुंडरानी, एसएसपी अनवर खेतरान, डायरेक्टर सीडा, चेयरमैन एमसी घोटकी आसिफ खान धारे जो समेत लाॻापियल ऑफिसरनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद खान चयो त हुकूमत सिंध जी हिदायतुनि ते इम्कानी सुपर फ्लड जे पेश नज़र सभु हिफ़ाज़ती इंतज़ाम कया विया आहिनि। हिफ़ाज़ती बंदनि जी निगरानी खे यकीनी बणायो वञे। हुन चयो त भारत पारां पाणी छॾण सबबि पंजाब जे दरियाउनि चनाब, सतलज ऐं रावी में वॾी ॿोॾ आहे। कुझु ॾींहं में ॿोॾ जो पाणी गुडू पहुचंदो। संदनि चवण त सभु ऑफिसर अलर्ट रहनि, माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल करण जो बंदोबस्त कयो। ॿोॾ खां पोइ मुतासिरनि खे बहाल बि करणो पवंदो। हुकूमत जी पहिरीं तरजीह इंसाननि ऐं माल मवेशी खे ॿोॾ खां बचाइण आहे। वधीक चवणो त एग्रीकल्चर इंजीनियरिंग जी मशीनरी खे बि फ़ाल कयो वञे। रिलीफ कैंप, मेडिकल ऐं लाइव स्टॉक कैंप क़ाइम कया वञनि। डीसी घोटकी मंजूर कंडाणी इन हवाले सां ॿुधायो त असां वटि मक़ामी माण्हुनि जूं 27 ॿेड़ियूं मौजूदु आहिनि। बहाली खातो 2 ॿेड़ियूं ॾेई रहियो आहे। 53 डी वाटरिंग पंप, 26 इलेक्ट्रिक मोटर ऐं 26 डीज़ल मोटर मौजूदु आहिनि। बोर्ड सां 10 यूनियन काउंसिल ऐं लॻभॻि 1.25 लख माण्हू मुतासिर थी सघनि था। 1026 एंटी स्नेक ऐं 1998 एंटी रेबिस वैक्सीन मौजूदु आहे। चौपाई माल लाइ 3 लख वैक्सीन, 43 एम्बुलेंस मौजूदु आहिनि। ज़िले में तालका सतह ते 5 कंट्रोल रूम क़ाइम कया विया आहिनि। मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द कयूं आहिनि। होॾां सीडा डायरेक्टर चयो त राउती, दिलवारो ऐं माचको हिफ़ाज़ती बंदनि ते मरमती कमु करायो वियो आहे। सभिनी हिफ़ाज़ती बंदनि जी निगरानी थी रही आहे। जिथे ज़रूरत पवंदी हंगामी बुनियादनि ते मरमती कमु कंदासीं। सूबाई वज़ीर ज़राअत मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿोॾ जो रेलो पंजनंद खां पोइ 48 कलाकनि में गुडू पहुची सघे थो। गुडू जी गुंजाइश 12 लख क्यूसिक आहे। सूरतहाल ते नज़र आहे। इजलास जो मक़सदु इंतज़ामनि जो जाइज़ो वठणु आहे। कचे जा माण्हू पंहिंजा घर छॾणु नथा चाहिनि। असां चाहियूं था त उन्हनि खे महफ़ूज़ तरीक़े सां मुंतक़िल करियूं। वज़ीर आला जूं हिदायतूं आहिनि त हिकु बि इंसानी जान ज़ाया न थिए। ॿोॾ खां घोटकी ऐं उॿाड़ो कचे जा माण्हू मुतासिर थींदा। ज़िले घोटकी में को बि मुलाज़िम मोकल न कंदो। इंतज़ाम बहितर आहिनि। 4 खां 5 सेप्टेम्बर ताईं ॿोॾ पहुची सघे थी। ॿोॾ जे पाणी जा हतमी अंग अखर नथा ॿुधाए सघूं। हिकु अंदाज़े मुताबिक़ 5 खां 7 लख क्यूसिक पाणी अची सघे थो। बहरहाल तयारी सुपर फ्लड लाइ आहे। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, मीरपुर माथेलो। मां ॿुधाए वियुमि त सीएम साहब पाण रोज़ मीटिंग्स भी करनि था, रोज़ जेको आहे सभिनि खां रिपोर्ट भी वठनि था, ऐं ख़ासि तौर ते पाण विज़िट भी सुभाणे करनि था। थैंक यू। हो जॾहिं तव्हांजे ट्रिमू खां वठी करे जेके मां 3 दरिया ॿुधाया आहिनि, उन खां पोइ पंजनत तो कॾहिं पुॼे थो, उतां डिटर्मिन थींदो त पोइ गुडू तो केस थो पुॼे, पोइ अठे मशीनरी क्या अवेलेबल है। हमने लोगों के तो ऑब्वियसली हमारा प्लान ये है, सीएम साहब की डायरेक्शन ये है कि एक भी इंसानी जान को नुकसान नहीं होना चाहिए, ख़ास तौर पे लाइफ स्टॉक को भी नुकसान नहीं होना चाहिए। तो लाइफ स्टॉक के लिए भी हमने वैक्सीनेशन का इंतज़ामात हो या लाइफ स्टॉक को बाहर निकालने का इंतज़ामात हो, तो हमने ये सारी चीज़ें, वैक्सीनेशन भी लाइफ स्टॉक की शुरू हो चुकी है। तो ये सारी चीज़ें, पर ख़ास तौर पे जो बंद की कंडीशंस हैं, वल्नरेबल पॉइंट्स कौन से हैं, मुझे आज यहाँ पे बल्कि हम कोऑर्डिनेशन में थे डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया के साथ, लेकिन जब यहाँ पहुँचे हैं तो यहाँ आज कंसर्न इदारे, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन, डिस्ट्रिक्ट काउंसिल, म्यूनसिपल कमिटीज़ और ख़ास तौर पे टाउन के जो चेयरमैन थे वो भी यहाँ मौजूद थे। तो उन सब से हमने पूछा, अब जो ज़्यादा इफ़ेक्ट होंगे एरियाज़ वो तो तालका, उबाड़ो और घोटकी है, लेकिन हमने ये तैयारी भी अपनी की है, इसलिए हमने और टाउन और म्यूनसिपल्स को बुलाया, डेहरकी को बुलाया, घोटकी को बुलाया, सॉरी खानगढ़ को बुलाया या डेहरकी को, मीरपुर को, बिकॉज़ वो भी अपना आके बताएंगे अगर बरसातों का जो अगर बरसातें तेज़ हो जाती हैं तो हमारे पास क्या कितनी रिसोर्सेज मौजूद हैं।